उमर तव्हां हिन वक़्तु किथे बीठा आहियो ऐं असांखे थोरो ॿुधाईंदो त हीउ जेको तव्हांजे बैकग्राउंड में जेको पाणी अचे पियो इहो किथां अचे पियो ऐं पाणी हिन वक़्तु वञे केॾांहुं पियो इहो? जी असगर हिन वक्त जेका लोकेशन है उहा इहा आहे त असां जेको 0 पॉइंट वारी पुल आहे ऐं हीअ पोयां जेको बैकग्राउंड में ॾिसो त हीअ 0 पॉइंट वारो स्टाफ हो। पंगरियो खां जेको रोड ईंदो हो शादी आर्च वेंदो हो ऐं वंगे वारे रोड सां वञी मिलंदो उन ई ते बीठा आहियूं। हीअ जेको पाणी आहे इहो नाज़रीन खे यादि ॾियारींदा हलूं त 28 अगस्त जी सिज लहण जे टाइम ते जेको रोशनाबाद वटां MMD ऐं पुराण खे जेको गारो लॻो उन ई जो पाणी जेको आहे सो मुख़्तलिफ़ तबाहकारियूं कंदो कंदो जेको सो नेठि हितां मुंहिंजे साम्हूं जेको आहे त LBOD वञे पई इन ई में ही पाणी कुझु थोरो जेको आहे उहो हितां जेको मोरी पुल आहे उन जो जेको गुज़र हो पुल जो उहो वठी तव्हां ॾिसी सघो था कि पाणी हिन वक़्तु LBOD में वञे पियो। पर इहो पाणी जेको हेॾा LBOD में ख़ारिज थिए पियो इहो बिल्कुलु नाकाफ़ी आहे जेको मथां खां घारे जो पाणी अचे पियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त हेसीं ताणी जेके आख़िरी इतला असां ताणी पुॻा आहिनि त अञा ताणी घारो ॿधाइणो न आहे जंहिंजे ॿधण जा मुंहिंजी नज़र में त के बि चांस कोन आहिनि। ऐं हिन वक़्तु ई काफ़ी इलाइक़ा पाणी ॿोड़े आयो आहे, काफ़ी यूसियूं ॿोड़े आयो आहे। UC मलकाणी जो हिसो आहे, UC खैरपुर कंबो जो हिसो आहे, ते बंगार सॼी जो काफ़ी हिसो ॿोड़े आयो आहे। उन खां पोइ UC बेटारे जा काफ़ी ॻोठ हुआ, मोहम्मद ख़ान हमदानी बाग जो पतण जो जेको इलाइक़ो ॻोठ जी अलाद हमदानी साईंदाद आरीसर कबूल लुंड इहे ॿोड़े पोइ जेको पाणी अची जरकस ढोरे में पियो ऐं जरकस ढोर खे बि बिल्कुलु लेवल करे छॾियो अथऊं। उते चौधरी दीन मोहम्मद जो मशहूरु वॾो ॻोठ आहे उन ई खे बि तबाह करे पाणी जेको आहे सो 25 वारे ढोरे में पियो। उन ई खां पोइ जेको हीउ पाणी जेको आहे सो हिते 0 वारे ढोरे में पियो ऐं 0 वारे ढोरे खां पोइ जेको आहे सो पाणी हाणे हेठि पखड़णु लॻो आहे। डाबी फार्म आहे, जुणेजन जा ॻोठ हुआ, पठाणनि जा ॻोठ हुआ, इहे पाणी ॿोड़े फ़कीर सुलेमान अहमदाणी जो ॻोठ हो। इन्हनि खां पाणी हाणे अॻिते वञी हीउ पाणी जेको आहे सो तबाही करे पियो। ऐं मुंहिंजी जेका साॼी हथ आहे त इन ई ते जेको आहे सो R4 जेको सिम नालो आहे शेख मंज़ूर जंहिंखे चवंदा आहिनि पंगरे जे मथां उन ई में बि पवे पियो ऐं उन ई जी बि का एतिरी सुठी सूरत हाल कोन्हे। अगरि सिम में अॼु ॾिसो पिया सुबुह खां वधीक तक़रीबन किथे फुट पाणी चढ़ियो आहे, किथे अधु फुट पाणी चढ़ियो आहे। हाणे इहो बैक करे थो त उहो पंगरे खे बि नुक़सानु ॾींदो ऐं पंगरे जा अगरि ख़ुदा न ख़ास्ता बारिश जी बि वधीक पेशनगोई कई पई वञे ऐं हीउ पाणी बि वधीक अचे पियो, घारे ॿधण जा बि के चांस कोन आहिनि। मूंखे नथो लॻे त को पंगरे जे लाइ जेके पंगरे जा रवासी आहिनि उन्हनि जे लाइ बि का सुठी ख़बर हुजे। कोशिशि करियो त आउं सम्झां थो त इन जो ॿियो को हल मूंखे फ़िलहाल त नज़र कोन थो अचे। अगरि हंगामी बुनियादनि ते हीउ जेको 0 वारो कट आहे सुहाड़ी जे पतण खां जिते मुसलसल इहे ॻाल्हियूं हलनि पियूं, हाणे इहा त ॻाल्हि जेका आहे आलमी मीडिया बि इनखे कवर कयो आहे त हितां खां कट जेसीं न लॻंदो सुहाड़ी जे पतण खां RD 211 खां जिते पुराण पंहिंजो असली लंघ वठे थी त हाणे इहे जेसीं असां इहे लंघ न खोलींदासीं त तेसीं को हल न आहे। असगर हाणे ॻाल्हि इहा आहे RD 211 खां मीरकोट जान मोहम्मद ताणी इहो ढोरो पोषण हो जंहिंमां ही LBOD गुज़ारी वई जॾहिं हिन जो प्रोजेक्ट हलियो। जॾहिं हिन लेफ्ट बैंक आउटफॉर ड्रेन खे हितां जॾहिं गुज़ारियो त हीउ सॼो ढोरो पोषण हो। जॾहिं हाकड़े जो पाणी नौकोट खां थींदो उनजी हिकिड़ी छाड़ जेका आहे RD 261 वटां अची पुराण में पवंदो ऐं ॿियो ढोरा मुसलसल हिन में पवंदा पुराण बि पवंदो। ईअं सम्झो त हिते हीउ जेको RD 211 खां सुहाड़ी जे पतण खां RD 297 कोट मीर जान मोहम्मद ताणी ईअं सम्झो इहो पाणी जो हिकिड़ो जंक्शन हूंदो हो। मुख़्तलिफ़ पाणी हिते हिकु पए मां अची वेढ़ांद कंदो अबकालाणी जे दौर में ऐं पोइ मुसलसल वेंदो रहंदो पर ॻोठ या कॾहिं का अहिड़ी सूरत हाल पैदा कोन थी। जॾहिं खां हीअ LBOD थी आहे त हर ॿिए टे साल जेका हीअ तबाह थिए पई जेसीं ताणी कुदरती लंघ बहाल न थींदा तेसीं ताणी हिन जो को बि ॿियो मुस्तक़िल हल न आहे।